अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़राह अख़्तियार। नाज़रीन, तफ़सीली ख़बरुनि में तव्हांखे भलीकार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नुनारी जी बाज़ियाबी जे लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं संदसि वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरिन आलिया बख्शल, मोहम्मद हसन बाज़री, इनायत तुने ऐं ॿियनि जी अॻवानी में नुनारी पाड़े खां फाज़ल राउत चौक ताईं बैनर ऐं प्लेकार्ड खणी रैली कढी। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 15 ॾींहं थी विया आहिनि, हिन वक़्त ताईं सिंगार नुनारी खे ज़ाहिर नाहे कयो वियो। हुननि चयो त सिंगार नुनारी अवाम दोस्त सियासी ऐं समाजी वर्कर आहे। संदन चवणु हो त सिंगार ते जेकॾहिं केस आहिनि त खेसि अदालत में पेश कयो वञे। नारी जमहूरी महाज़ अॻवान आलिया बख्शल चयो त सिंगार नुनारी जे हक़ में 12 जुलाई ते ज़िले सतह ते एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सिंगार नुनारी खे बिना देर आज़ाद करे बेचैनी ख़तमु कई वञे। मथस को केस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं संदसि वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरिन आलिया बख्शल, मोहम्मद हसन बाज़री, इनायत तुने ऐं ॿियनि जी अॻवानी में नुनारी पाड़े खां फाज़ल राउत चौक ताईं बैनर ऐं प्लेकार्ड खणी रैली कढी। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 15 ॾींहं थी विया आहिनि, हिन वक़्त ताईं सिंगार नुनारी खे ज़ाहिर नाहे कयो वियो। हुननि चयो त सिंगार नुनारी अवाम दोस्त सियासी ऐं समाजी वर्कर आहे। संदन चवणु हो त सिंगार ते जेकॾहिं केस आहिनि त खेसि अदालत में पेश कयो वञे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। अॼु 15 ॾींहं ते बि अवामी वर्कर्स पार्टीअ जे अॻवान सिंगार नुनारी जी बाज़ियाबीअ लाइ अवामी वर्कर्स पार्टीअ जे सॾ ते मज़दूरनि, औरतुनि, ॿारड़नि, मर्दनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि नारी जमहूरी महाज़ जेका अवामी वर्कर्स पार्टी लेडीज़ विंग आहे उन जी अॻवान कामरेड आलिया बख्शल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो नुनारी पाड़े खां शुरू थियो, जेको फाज़ल राउत चौक ते ख़तमु थियो, जिते कामरेड आलिया बख्शल क़ौमी अवामी तहरीक जे इनायत तुनियो ऐं शहरी ताद जे मोहम्मद हसन बाज़री ख़िताब कंदे चयो त सिंगार नुनारी मज़दूर ऐं पोरियत दोस्त कारकुन आहे ऐं अॼु मज़दूरनि हथनि में कुंडा खणी अनोखो एहतजाज कयो आहे ऐं हुननि चयो आहे त हू असां पोरियतनि जो दोस्त आहे, असां सां गॾु हू पोरियत तबिके जी नुमाइंदगी कंदो आहे ऐं हुनखे जल्द अज़ जल्द बाज़ियाब कयो वञे ऐं जेकॾहिं हुन मथां को केस दाख़िल आहे त खेसि अदालतुनि में पेश कयो वञे। इन मौक़े ते कामरेड आलिया बख्शल ऐलान कयो त 12 जुलाई ते सॼी सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर में सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा, जॾहिं त 18 जुलाई ते हुन ऐलान कयो त अवामी वर्कर्स पार्टी जे तरफ़ां नसीराबाद शहर में सूबाई सतह जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो त सिंगार नुनारीअ खे बिना देर बाज़ियाब कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।